सारंग भट्टी जूडो असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस करप्शन जा रिकॉर्ड कायम करे छॾिया। लख रुपया रिश्वत ओगाड़ी मामूल बणियल। सतूं फार्म सेल सर्टिफिकेट तोड़े रजिस्ट्री जा रेट मुकर्रर थियल तपेदार कोटा सब सुपरवाइजर मुख्तियार कार तोड़े असिस्टेंट कमिश्नर जूडो हिन कुदे कम में भाङे भाईवार बणियल आहिनि। जूडो शहर जे मुख्य बाज़ारनि में दर्जननि गैर कानूनी पेट्रोल पंप कायम थियल आहिनि। ॼाणायल पेट्रोल पंपनि ते गैर मयारी पेट्रोल विकिरो थिए थो, जॾहिं त पेट्रोल पंप विच शहर में हुजण सबबि कंहिं बि वक़्ति को अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। ॿिए पासे शहर में ॿिनि जॻहनि ते इंतज़ामिया जी मिली भगत सां सरकार पारां पाबंदी मड़ियल LPG पंप कायम थियल आहे, जिते कारुनि पिकअप सुज़ुकी तोड़े मुसाफ़िर गाॾियुनि में सरेआम गैस भरे विकिरो थिए पियो। जितां पिणु रेवेन्यू झॾो खे लखे रुपया मंथली मुक़रर थियल आहे। कामोरनि जी करप्शन सबबि कब्ज़ागीर माफ़िया शहर जे रोडनि रस्तनि खे सोढ़ो करे छॾियो, पर बदमस्त रेवेन्यू खाते जे अमले अखि न पढ़ी, जंहिं सबबि शहरी अज़ाब जी शिकार बणियल आहिनि। मैन मिट्टी हैदराबाद रोड ते गैर कानूनी बसिन कोचन कारुनि रिक्शनि जे अॾनि ते गैर कानूनी अॾावतुनि झॾो वासिन जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जूडो जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं शहरी कमिश्नर मीरपुर ख़ासि डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ासि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।